नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदालूं त कंडियारो में पीपी शहीद भुट्टो पारां नसीराबाद पुलिस जी जातियुनि खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते पीपी शहीद भुट्टो जे सूबाई अॻवान रहीम बख्श खोसो, नज़ीर सोलंकी, अमीन खोसो ऐं ॿियनि चयो त पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि खे बिना जाइज़ तंग कयो पियो वञे। सिंध में पुलिस पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे कारकुननि खे गिरफ़्तार करे रही है। इन्हनि चयो त नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो पारां ज़रिए पाणी जे खोट खिलाफ़ एहतजाज कयो वियो, जंहिं ते नसीराबाद पुलिस उतां जे मुक़ामी शहीद भुट्टो जे अॻवाननि एडवोकेट मोहम्मद यूसुफ पतो जो खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हक़ सच जो आवाज़ उथारण ते पूरी सिंध में शहीद भुट्टो जे कारकुननि खिलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। शिदात कोट में शहीद भुट्टो अॻवान मुनीर बिरोई ऐं नवाबुद्दीन चांडियो, पन्नू आकिल जे नेक मोहम्मद कोराई, हैदराबाद जे मजीद सियाल खे पार्टी छॾण लाइ हरासा कयो पियो वञे। फोनुनि ते शहीद भुट्टो जे अॻवाननि खे धमकायो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त पुलिस खिलाफ कदम खणी शहीद भुट्टो अॻवाननि तां केस खत्म कया वञनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।